अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां आहियां मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, अॼु सॼी दुनिया में इंटरनेशनल डेमोक्रेटिक ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। पाकिस्तान जो शुमार बि दुनिया जे उन्हनि मुल्कनि में थिए थो जिते जमहूरियत तमामु घटि ऐं आमरियती दौर वधीक रहियो आहे। मुल्क में अॼु बि सियासी बहरान खे ख़तमु करण ऐं जमहूरियत खे बचाइण लाइ सियासी धुरियूं सरगर्म आहिनि। हिक तरफ़ सियासी डेडलॉक ख़तमु नाहे थी सघियो त ॿिए तरफ़ वरी मुल्क कुदरती आफ़तनि जे वर चढ़ियल आहे। अॼोके प्रोग्राम में पंहिंजे महिमान सां मौजूदा सियासी सूरत हाल ऐं सिंध जी सूरत हाल जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। असांखे स्टूडियो में अॼु जॉइन कयो आहे सिंध असेंबली में मुखालिफ़ धुर जे अॻवान शहरियार ख़ान महर साहब। वॾी महिरबानी तव्हांजी शहरियार साहब, प्रोग्राम में टाइम ॾिनो। शहरियार साहब, अॼु इंटरनेशनल डेमोक्रेटिक ॾिहाड़ो आहे, तव्हां मुल्क में जमहूरियत जे मुस्तक़बिल खे किथे था ॾिसो ऐं कीअं था ॾिसो? इंटरनेशनल डेमोक्रेटिक डे जी मुनासिबत सां असांखे त ईअं थो लॻे ॼण असां लाइ त जोक आहे, हिकिड़ो मज़ाक आहे हिते डेमोक्रेसी। मां पहिरियों सिंध जी स्पेसिफिक ॻाल्हि कंदुमि, बीइंग लीडर ऑफ अपोजिशन सिंध असेंबलीअ में। सिंध में हिन वक़्तु जमहूरियत नाले जी का शइ कान्हे। नालो आहे त जमहूरी हुकूमत आहे, डेमोक्रेटिक गवर्नमेंट आहे, पर जमहूरियत जी आड़ में हिन वक़्तु वर्स्ट क़िस्म जी डिक्टेटरशिप हले थी सिंध में। को अहिड़ो इदारो न आहे जेको जमहूरी तरीक़े सां कमु कंदो हुजे। तव्हांखे मां कुझु एग्ज़ाम्पल्स ॾींदो हलां जमहूरियत जे बारे में। त सिंध में हिकिड़ो चार्टर ऑफ डेमोक्रेसी ॾाढो वॾो डॉक्यूमेंट हुयो जेको पाकिस्तान लेवल ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद ऐं प्रेज़ेंट प्राइम मिनिस्टर मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहब साइन कयो हुयो। उन में क्लॉज़ 15 आहे त चेयरमैन पब्लिक अकाउंट्स कमेटी उहो लीडर ऑफ अपोजिशन जी डिस्क्रिशन ते ॾिनो वेंदो। हाणे अफ़सोसनाक ॻाल्हि इहा आहे त प्रेज़ेंट प्राइम मिनिस्टर मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहब उन ते अमल करे थो। उन जो जाते जाते गवर्नमेंट आहे, फेडरल में, पंजाब में, बलोचिस्तान में, टिनी जाइनि ते हुन लीडर ऑफ अपोजिशन जी डिस्क्रिशन ते छॾियो आहे। पर सिंध में आहे त जमहूरियत। जेका पार्टी दावेदार आहे मोहतरमा जे नाले ते वोट थी वठे, मोहतरमा जी हर ॻाल्हि ते क़ुर्बानीनि जी ॻाल्हि थी कई वञे, जमहूरियत जी ॻाल्हि थी कई वञे, पर प्रैक्टिकली अमल नथी करे। सिंध में ईअं न आहे। सिंध में पब्लिक अकाउंट्स कमेटी गवर्नमेंट वटि आहे। करप्शन जी ॻाल्हि कयूं त हाणे पिलडेट वारनि जी रिपोर्ट आई आहे पोएं हफ़्ते। सिंध पीक ते आहे, वर्स्ट सिचुएशन। तव्हांजी ॻाल्हि हिते कटींदमि। पब्लिक अकाउंट्स कमेटी 2010 में तव्हां बि शामिल हुए, तव्हांजी पार्टी बि शामिल हुई। उन में जेका बोर्ड आई 2010 में जेका बोर्ड आई उन में केतिरनि ई मसइलनि जी निशानदेही कई वई पब्लिक अकाउंट्स कमेटी पारां। सिंध असेंबली जे फ्लोर ते बि उन्हनि मसइलनि जी निशानदेही थी हुई। उनखां पोइ इन्हनि मसइलनि जो छा थियो? ॾिसो, 2010 में पब्लिक अकाउंट्स कमेटीअ में हर पार्टीअ में हिकिड़ो मेंबर हूंदो आहे, पर एंड ऑफ द डे डिसीशन मेकिंग पार्टी चेयरमैन जी हूंदी आहे कमेटीअ जे। ऐं कमेटी चेयरमैन तॾहिं बि गवर्नमेंट जो हुयो, जाम तमाची साहब हुयो, उहो पीपल्स पार्टीअ जो MP हुयो, उहो हुयो चेयरमैन पब्लिक अकाउंट्स कमेटी उन वक़्तु बि। उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जी गवर्नमेंट का न कई। गवर्नमेंट उनखे ईअं इग्नोर कयो। ऐं अॼु बि बोर्ड जे हवाले सां त पुछणु था चाहियो त जेके मेजर बंद हुया, मेजर ब्रीचिस पॉइंट्स हुया, जीअं तोड़ी बंद हुयो, कुरैशी ॻोठ आहे सखर में, अहिड़े क़िस्म जा सोहन, उन्हनि ते त कमु थियो, सही या ग़लति, पर कमु थियो जेको विज़िबल आहे, नज़र अचे थो कुझु न कुझु। पर जेके रेगुलर तव्हांजो कैनाल सिस्टम आहे या ड्रेनेज सिस्टम आहे स्कार्प जे अंडर विद इन इरिगेशन डिपार्टमेंट, उहो पोयनि 6-7 सालनि में मेंटेन न थियो आहे। के कैनाल्स 12-13 फुट डेप्थ ते हलणियूं, उहे हिन वक़्तु 8-9 फुट डेप्थ ते थियूं हलनि। सेल्ट उन्हनि में भरिजी वई आहे, फंड्स रिलीज़ थियनि था, हैवी बजट्स रखिया था वञनि, पर ऑन ग्राउंड उन्हनि जी का मेंटेनेंस न थी आहे। त उहे सभिनी ॻाल्हियूं फेल वयूं, उन्हनि जो को असर न थियो आहे। तव्हां सिंध असेंबली में मुखालिफ़ धुर में आहियो। मुखालिफ़ धुर जो कमु हूंदो आहे त हुकूमत जी उन्हनि कमनि जे हवाले सां निशानदेही करे, अवामी कमनि जे हवाले सां जिन में करप्शन थिए थी, बदउनवानी थिए थी, बद इंतज़ामी थिए थी। तव्हां मुखालिफ़ धुर में पंहिंजो किरदारु, मुखालिफ़ धुर हूंदे सिंध असेंबली जे फ्लोर ते पंहिंजो किरदारु कीअं अदा कयो था? तव्हां सम्झो था त जेको रोल तव्हां अदा कयो था उन मां तव्हां मुतमइन आहियो ऐं अवामी मसइलनि जी निशानदेही उअं ई थिए थी? ॾिसो, मां पंहिंजे रोल खां त मुतमइन आहे, पर मां जमहूरी हवाले ते असां वरी ॻाल्हि कंदुमि त हाणे रूल्स में आहे त असेंबलीअ जो सेशन हले त असां इहा शइ कंदासीं विद इन असेंबली। अगरि असेंबलीअ जो सेशन नथो हले त तव्हांजे थ्रू, मीडिया जे थ्रू असां इहे सभु ॻाल्हियूं पुॼायूं था। अॼु बि प्रेस कॉन्फ्रेंस कईसीं, हाणे तव्हांजे टॉक शो में अवाम खे इहो ई ॿुधाइण लाइ त सिंध गवर्नमेंट जी कारकर्दगी छा आहे। त बिल्कुलु मां पंहिंजी उन खां मुतमइन आहे, पर एट द सेम टाइम जमहूरी रिवायतनि जी ॻाल्हि था कयूं त रूल्स ऑफ बिज़नेस असेंबलीअ जा चवनि था त अगस्त जे महीने में मिनिमम 7 डेज़ लाइ इजलास सॼणो हुयो, जेको न सॼो वियो। सेप्टेंबर जे महीने में मिनिमम 12 ॾींहंनि लाइ सेशन सॼणो, उहो न सॼो वियो आहे।
असांजी अपोज़िशन ॾाढी नंढी आहे, असांजी एतिरी स्ट्रेंथ न आहे जो असां सेशन रिक्वेज़िट करे सघूं, त लिहाज़ा जमहूरी तरीक़े सां त हले कोन थी सिंध गवर्नमेंट, इन जे करे सेशन्स बि नथा सॾनि, एॾा पेंडिंग इशूज़ आहिनि, एॾा मसइला आहिनि। पर अच्छा शहरियार साहब, इहो चयो पियो वियो त गुज़िरियल 5 सालनि में बि सिंध हुकूमत जी कारकर्दगी जे हवाले सां केतिरा ई सवाल उथिया, मुख़ालिफ़ धुर हमेशह मुख़्तलिफ़ मसइलनि जे हवाले सां गोड़ कंदी रही, पर आम तासुर इहो ई ईंदो रहियो तर्जियाकारनि जो बि त पीपल्स पार्टी हिकिड़ी वॾी पार्टी आहे, अवामी पार्टी आहे, उनजे मुतबादिल जेसिताईं अवाम खे का पार्टी न मिलंदी तेसिताईं अवाम वटि वोट पीपल्स पार्टी खे ॾियण खां सवाइ को रस्तो न आहे। छो फंक्शनल लीग हिकिड़ी अवामी पार्टी थी करे न उभरी सघी आहे? सिर्फ़ु अगरि चूंडूं बि थियूं त कुझु ज़िलनि ताईं महदूद रहियूं उन जूं सीटूं। ॾिसो, असां इन करे महदूद रहियासीं, अगरि तव्हां ओवरऑल वोट काउंट ॾिसो त सिंध जे माण्हुनि जेको मुस्लिम लीग फंक्शनल खे, पीर साहब खे हिन इलेक्शन में रिटर्न ॾिनो आहे, इहो कॾहिं न ॾिनो आहे। 2008 वारे इलेक्शन में असांखे मजबूरी तौर ते पार्टीअ खे अराउंड 6 लख वोट मिलिया। 2013 जे इलेक्शन में असांजी सॼी पार्टीअ खे अराउंड 25 लख वोट्स मिलिया, जेके मुंहिंजे ख़्याल में 100% श्योर न आहियां MQM जे बराबरि आहिनि या MQM खां वधीक आहिनि। सीट्स उन्हनि जूं 50 आहिनि, असांजूं 8 सीट्स आहिनि। त जहिड़े तरीक़े सां इहा इलेक्शन कराई वई उहो सभिनी खे ख़बर आहे, ऐं उन जे आड़ में असांजी बि पार्टीअ सफ़र कयो, असांजूं सीट्स इलाही घटियूं, पर असांजो वोट काउंट ॾाढो क्लियर ॿुधाए थो त सिंध जे माण्हुनि असांखे रिटर्न ॾिनो आहे। ऐं ऑल्टरनेट जी तलाश में सिर्फ़ु असांजी क्लास न आहे, पॉलिटिशियन क्लास न आहे, आम माण्हू बि आहे। ऐं जहिड़ी कारकर्दगी पीपल्स पार्टीअ जी आहे पोयनि 6 सालनि खां, त मां सम्झां थो त जल्द ॿियूं पार्टियूं बि हिते इन थींदियूं, असांजी पार्टी बि इहो थींदी। जीअं हिकिड़ो वरी पॉलिटिकल माहौल पैदा थियो त असांजी पार्टी बाक़ाइदा उन में अॻिते हूंदी सभिनी जे, ऐं हिकिड़ो ऑल्टरनेट ज़रूरु सिंध जे माण्हूअ खे ॾिनो वेंदो। अच्छा, मुस्लिम लीग फंक्शनल जे हवाले सां हिकिड़ो सवाल मां कंदमि, जीअं इंटरनेशनल डेमोक्रेटिक ॾिहाड़ो बि आहे, मुस्लिम लीग फंक्शनल में केतिरी जमहूरियत आहे? इहो चयो वेंदो आहे त रस्मी इजलास कोठायो वेंदो आहे, पर उन खां पोइ असुलु फ़ैसिलो पीर साहब बागारो या सदरुद्दीन शाह कंदा आहिनि। ॾिसो, सभिनी पार्टियुनि वांगुरु जीअं एज़ पर आहे पाकिस्तान में जेको जमहूरी रवायतूं आहिनि या जीअं पार्टी आहिनि, उहा बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि सही आहे। असांजी पार्टी बि पीर साईं बागारे जन जे मातहत आहे, उन्हनि जो डिसीशन उहो थींदो आहे। पर मां हिकिड़ी, असां त नवां आयासीं मुस्लिम लीग फंक्शनल में, मां हिकिड़ी शइ ऑब्ज़र्व कई आहे पीर साहिब जी या साईं सदरुद्दीन शाह जी, त उहे माण्हूअ जी ॻाल्हि ॿुधनि था ऐं तव्हांजे पार्टी वर्कर्स जी, ऐं डिक्टेरियल हुननि जो हो न आहे राय, माण्हुनि जी राय ॿुधे, अगरि मेजॉरिटी हिकिड़ी ॻाल्हि करे थी त उन ते अमल थिए थो, त इहो बिल्कुलु आहे असांजी पार्टीअ में। पर जेसिताणी तव्हांजी जेको हिकिड़ो आम तासुर आहे त पार्टी क़यादत, सुभाणे को आम माण्हू त फंक्शनल जो सदर नथो थी सघे या मां त नथो थी सघां, इहो कल्चर असांजी सभिनी पार्टियुनि में आहे। राइट और रॉन्ग जी ॻाल्हि कयो था, मुंहिंजे ख़्याल में अगरि तव्हां पहल कयो इन कल्चर खे ख़तम करण जी, तव्हांजी पार्टी मां उहो उनजो तव्हांखे थोरो ब्रीफ कयां। असांजी पार्टीअ में ऐं जेके ॿियूं रवायती पार्टीज़ आहिनि पॉलिटिकल, उन्हनि में इहो फ़र्क़ु आहे जो असांजी पार्टी हिकिड़ी स्पिरिचुअल जमात सां बि मुंसलिक आहे, उहा त चेंज असां नथा करे सघूं, कोई बि नथो करे सघे, उहो हिकिड़ो सेट प्रोसीजर आहे। त इन जे करे असां इन में बाउंड आहियूं हिन वक़्तु। पर ॿियनि पार्टियुनि में अहिड़ो हो न आहे, हुजणु घुरिजे जमहूरी रवायत, पार्टी सभिनी में हुजणु घुरिजे, इनखे डिनाए नथो कयो सघिजे। पर मां पंहिंजी पार्टीअ जी तव्हांखे मजबूरी ॿुधाई त असांजी बीइंग स्पिरिचुअल फॉलोअर्स हिकिड़ी जमात जे हिसाब सां तव्हां उन सिस्टम खे चेंज नथा करे। अच्छा, मुस्लिम लीग फंक्शनल जी सियासत जो विजन छा आहे? मुस्लिम लीग फंक्शनल हमेशह ॿियनि पार्टियुनि ते तनक़ीद त कंदी रही आहे, इन मुस्लिम लीग फंक्शनल जी सियासत जो विजन? ॾिसो, असांजो विजन ॾाढो क्लियर हो। हिन दफ़े 2013 जे इलेक्शन्स में पीर साहिब जन ॾाढो क्लियर कयो, सभिनी खां अॻु में हुयो त इक्वल जस्टिस फॉर ऑल, तालीम सभिनी लाइ इंक्लूडिंग नियाणियुनि लाइ, इलेक्ट्रिसिटी इशूज़ टू बी रिज़ॉल्व्ड, इरिगेशन इशूज़ टू बी रिज़ॉल्व्ड, हेल्थ फैसिलिटीज़ टू बी प्रोवाइडेड टू एवरी इंडिविजुअल ऑफ द प्रोविंस ऑफ द कंट्री। त इहे हुयूं बेसिक्स, त जेके हिकिड़ियूं बैकबोन आहे सोसाइटीअ जो, उन्हनि सभिनी शयुनि जी ॻाल्हि कई आहे पीर साहिब बि ऐं पार्टीअ जो मैनिफेस्टो बि। अच्छा, हिन वक़्तु जेके बि सियासी पार्टियूं सियासत करे रहियूं आहिनि, अवाम जे नाले ते सियासत करे रहियूं आहिनि, तव्हां सम्झो था जेका सियासत थी रही आहे उहा अवामी ख़िदमत जे नाले ते थी रही आहे, उन मां अवामी ख़िदमत जो किथां बि कंहिं बि पार्टी जी सियासत में इन जो तासुर मिले थो? ॾिसो, मेजॉरिटीअ ते त नथो मिले। मां अगरि इहो चवंदुमि त उहो हिकिड़ो कवरिंग स्टोरी हूंदी आहे। पंहिंजी पार्टी जे हवाले सां मां सभिनी पार्टियुनि जो जनरली पंहिंजी पार्टीअ जे हवाले सां बि ॿुधायां थो। असांजी पार्टी ईअं कॾहिं बि फुल पावर में त न रही आहे,
85 में या उन दौर में जंहिंजो असां प्रैक्टिकली हिसो न हुयासीं पर परफॉर्मेंस तॾहिं बि साम्हूं हुई। हिन दौर में तव्हांजी जेतिरियूं बि पार्टी आहिनि रवायती तरह सां ॻाल्हि ज़रूरु कंदियूं आहिनि जमहूरियत जूं, पर जीअं मां चयुमि त वर्स्ट क़िस्म जी डिक्टेटरशिप आहे सिंध में जमहूरियत जी आड़ में। हर माण्हू जॾहिं बि पावर में अचे थो, असां या ॿियो को आहे, उहो तो चए त मूंखे बसि एब्सोल्यूट पावर मिली वञे, मूंखे बादशाहत मिली वञे, न मुंहिंजे ख़िलाफ़ु कोई ॻाल्हाए, न मुंहिंजे ख़िलाफ़ु का एक्टिविटी थिए, न मुंहिंजे ख़िलाफ़ु को कंहिंखे ॿुधाइण वारो हुजे त छा थो थिए। त इहे बिल्कुलु आहिनि प्रॉब्लम्स असांजी जमहूरियत में। असां में अञा उहा जेको चइजे डेमोक्रेटिक मेच्योरिटी न आई आहे एज़ अ नेशन, त असां जमहूरियत खे सही नमूने में सम्झी सघूं आहे छा ऐं उहे हलाए सघूं। अच्छा, तव्हां जमहूरियत जी ॻाल्हि कयो था, मुस्लिम लीग फंक्शनल छा हमेशह आमिरियत जो साथ न ॾिनो, तव्हां मुशरफ जी हिमायत कई, मुशरफ सां गॾु रहियो, ऐं ईअं बि चयो वेंदो त सिंध जो वॾो वज़ीर अॻूणे पीर साहब पागारे जे सलाह मशवरे या उनजी मर्ज़ी खां सवाइ मुक़ररु न थींदो। हिकिड़ी स्टेज हुई बिल्कुलु इहा, पर असां ॾिसो आमिरियत मां त अॼु बि इन शइ खे ओन थो कयां, ऑल्दो मां तॾहिं मुस्लिम लीग फंक्शनल में न हुयुमि, पर मां अॼु बि इन शइ खे ओन कयो थो कयां त जनरल मुशरफ वारो दौरु हिन दौर खां लख दर्जो बहितर हुयो, ख़ासि सिंध हुजे या पाकिस्तान हुजे। असां हुनखे ओन था कयूं, असां हुनखे डिनाए नथा कयूं, ऐं उहा फुल टर्म्स में मार्शल न हुई, मुल्क जी रिक्वायरमेंट ई उन वक़्तु। अगरि असां न साथ ॾियूं हा त शायदि को असांजी जाइ ते ग़लति माण्हू साथ ॾियणु अचे हा, त असां उहो बहितरु सम्झोसीं मुल्क लाइ, ऐं वी स्टैंड बाय इट। अॼु बि असां हुन ते होऊं त असां सही फ़ैसिलो वरितोसीं ऐं असां मुल्क जी ख़िदमत कईसीं हुन दौर में बि। फंक्शनल हुजे, मुस्लिम लीग क़ाइदे आज़म हुजे, जहिड़ी बि पार्टी हुजे, जिन साथ ॾिनो मुशरफ जो, जनरल मुशरफ जो, उन्हनि हिकिड़ो सुठो बहितरु क़दम खयो आहे सूबे लाइ ऐं मुल्क लाइ। अच्छा, हिन वक़्तु जेका मुल्क में जमहूरियत जेका तव्हां चओ था त जमहूरियत न आहे, जमहूरी निज़ाम त हिकिड़ो हली रहियो आहे, हाणे इमरान ख़ान ऐं तारुल क़ादरी जेके निज़ाम खे ख़तमु करणु चाहिनि था, तव्हां इन में कंहिंखे बचाइणु चाहींदव, जमहूरियत खे या निज़ाम खे? ॾिसो, जमहूरियत ऐं निज़ाम त हिकिड़ियूं ऑड शयूं आहिनि। तव्हां अगरि इमरान ख़ान ऐं तारुल क़ादरी साहिब जी ॻाल्हि कयो त उन्हनि जूं जेके डिमांड्स आहिनि उहे के इलेजिटमेट डिमांड्स न आहिनि, सवाइ हिकिड़ी त प्राइम मिनिस्टर इस्तीफ़ो ॾे, जंहिंसां असां एग्री नथा कयूं। बाक़ी ॿियूं सभु शयूं त उन्हनि जूं सही आहिनि। इलेक्टोरल रिफॉर्म्स खपनि, जंहिं लेवल ते धांधली थिए थी, जाम मदद अलीअ जी इलेक्शन तव्हांजे साम्हूं आहे, सिंध में जीअं थी उनजो रिकाउंट थियो, कीअं स्ट्रॉन्ग रूम्स भॻाए विया, कीअं डबल स्टैंपिंग कई वई, उहे सभु ॻाल्हियूं कंहिंखां लिकियल न आहिनि। त उहे लॉ एंड ऑर्डर आहे मेजर प्रॉब्लम आहे। असां सिंध में हिकिड़े पासे ॾांहुं असांजो ऑनरेबल चीफ मिनिस्टर स्पीच थो करे त सिंध जो सभिनी खां वॾो मसइलो दहशतगर्दी आहे। असां वटि सिंध में कान्हे दहशतगर्दी एज़ कम्पेयर टू अदर प्रोविंसिस। असां वटि त पेटी क्राइम दहशतगर्दीअ खां 8 गुना वधीक आहे। असां वटि त घरू वज़ीर कोन्हे। ॾिसो न, असां वटि घरू, हाणे मां तव्हां जीअं ॻाल्हि कई त इहे वाकई ॻाल्हियूं हिननि जूं डिमांड सही आहिनि, बट ईअं नथो पिन पॉइंट करे सघिजे त मां जमहूरियत जो हामी आहियां या मां हिन निज़ाम जो हामी आहियां। असां चाहियूं था त शयूं बहितर थियनि, पोइ हाणे उहे बहितरी हुजणु जमहूरी अंदाज़ में खपनि, जमहूरी तरीक़े सां खपनि। अच्छा, तव्हां माज़ी में पीपल्स पार्टी जा इत्तेहादी रहिया आहियो, सिंध में तव्हां हाणे मुखालिफ़ धुन में आहियो, मर्कज़ में तव्हां हींअर नवाज़ हुकूमत सां गॾु आहियो, तव्हां सम्झो था त उन बावजूद बि तव्हांजे ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं थी रहियूं आहिनि, कहिड़ी हैसियत में? ॾिसो, मां जीअं चयुमि त हिते वर्स्ट क़िस्म जी डिक्टेटरशिप आहे सिंध में। असां सिर्फ़ु मां पंहिंजी ॻाल्हि न कंदुमि, असां जिते बि अपोज़िशन मेंबर्स आहियूं, जिते बि थोरो बि माण्हू को एंटी पीपल्स पार्टी इलेक्शन खटी आयो आहे, उनखे अहिड़े बदतरीन तरीक़े सां सबजुगेट थो कयो वञे। हिन वक़्तु 6 केसिस मां ते फाइल थियल आहिनि, मुंहिंजे वालिद साहिब ते फाइल थियल आहिनि। तव्हां थोरो मूव कयो, ठठे में हिकिड़ो स्ट्रॉन्ग ब्लॉक आहे, शिराज़ी ग्रुप आहे जेको एंटी पीपल्स पार्टी सियासत थो करे, उन्हनि जे अगेंस्ट तव्हां ॾिसो 178 खां वधीक केसिस रजिस्टर थी चुका आहिनि। वरी तव्हां मूव करे जो नशरो फेरोज़, उते जतोई साहिब आहिनि, उहो हिकिड़ो पैकेट आहे जेको एंटी पीपल्स पार्टी ग्रुप आहे। उन्हनि जे अगेंस्ट छा कुझु कार्रवायूं थी थियूं सघनि, उन्हनि जे ज़मीननि ते ताज़ा कब्ज़ा कया विया आहिनि, उते उहे जहिड़ा था हलनि, उन्हनि जा माण्हू मारिया विया आहिनि। सांगड़ ऐं ख़ैरपुर में वञो, जिते मुस्लिम लीग फंक्शनल जा माण्हू आहिनि, सम्झा वेंदा आहिनि इहे ज़िला ख़ैरपुर या सांगड़, त हिते सुठो होल्ड आहे। उते इन हद ताणी शयूं थी रहियूं आहिनि त माण्हू जेके बेल वठी था अचनि, उनखे छॾे वरी उनजे भाउ खे खणी था वञनि। भाउ बेल थो वठी अचे त वरी ॿिए भाउ खे खणी था वञनि। 20-20 ॾींहं, महीने खां माण्हू जेलनि में पिया आहिनि, जंहिंजो को रिकॉर्ड कान्हे, जंहिं ते को केस कान्हे। फ़ोन करे पुछूं था एसपीस कोन, चवनि था फलाणे केस में घुरबल हो, ऐं बाबा केस में घुरबल हो त तव्हां लॉ मुताबिक़ कार्रवाई कयो न, उन ते तव्हां उनजे केस दाख़िल करे उनखे चालान कयो त वञो वञी जेल कस्टडी कोर्ट खे फेस करे। न, उन्हनि खे पकड़ियो थो वञे, टॉर्चर थो कयो वञे, अहिड़ी क़िस्म जूं कार्रवायूं हलनि थियूं। हाणे तव्हांजे साम्हूं हे जमहूरियत जी ॻाल्हि था करनि, बिलावल हाउस जे ॿाहिरां
टीचर्स ऐं एजुकेशन डिपार्टमेंट जा माण्हू वेठा धरनो आणी अब चयो थो वञे इहे फेक ऑर्डर्स आहिनि त उन्हनि जो मेडिकल कीअं थियो उन्हनि जी ट्रेनिंग कीअं थी उन्हनि खे पघार कंहिं ॾिनी इहे सभु शयूं छो थियूं अगर फेक हुया तो उनके खिलाफ ता छा कयो असेंबली में इनन अवामी मसलन जी जेके ता गाल कयो था ये हाणे जा मसला कोनन के गुजरल 5 सालन में भी न तराजू केतरियूं भर्तियूं सामू आयूं उन खां पोइ जॾहिं आम चूंडूं थियूं त धड़ाधड़ भर्तियूं थियूं ऐं इलेक्शन विन करण खां पोइ पीपल्स पार्टी डिनाय कंदी रही त ये भर्तियूं असां जे दौर में न थियूं या गलत जाली भर्तियूं हुयूं तव्हांखे नथो लगे त मुखालिफ धुर जी जेका सियासत आहे अवामी मसलन जी जेका निशानदेही थिए थी उहा तनकीद बराए तनकीद ही ते वञी रही आहे इन जो को हल निकरंदे नथो नज़र अचे ॾिसो हुकूमत उनखे अहिड़े उन में खणे थी हल वाकई नथी करे गवर्नमेंट उन ते एक्ट नथी करे पॉइंट्स असां ये बिल्कुलु असेंबलीअ में भी कया आहिनि ऐं प्रॉपर लीगल वे में कया आहिनि पर गवर्नमेंट जो एटीट्यूड इहो आहे जो उहे हिक कदम खां ॿुधे थी ॿिए कदम खां कढी थी छॾे त मां जीअं चयुमि जमहूरी रवायत सां नथी हले इहा हुकूमत तो इन करे ई आहे उहो त सम्झनि असांखां को पुछण वारो ई कान्हे असां हर शइ ख़रीद करे छॾी आहे हर माण्हू असांजो आहे जेको आवाज़ कढंदो उनजे गॾु पुलिस लाइ छॾंदासीं एसपीस बेसपीस तव्हांजा DIGs खे थोरी था रिस्पॉन्ड करनि उहे तव्हांजे उतां हुकूमत जे चूंडियल नुमाइंदनि खे रिस्पॉन्ड कंदा आहिनि उन्हनि जे उन्हनि ते कंदा आहिनि हिते त हिकिड़ो कमदारीअ वारो सिस्टम हली रहियो आहे को ऑफिसर थोरी SP काथे को सर्व थो करे ख़ासि करे असांजे शिकारपुर या ख़ैरपुर या सांगड़ हिते त टोटली ईअं था SPs परफॉर्म करनि त जीअं गवर्नमेंट चए नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो पर वक्त थियो आहे ब्रेक जो वठूं था ब्रेक वेलकम बैक नाज़रीन शहर साहब पीपल्स पार्टी हिन वक्त जो IG मुक़रर थियो है सिंध में अगूणे IG के इन करे तब्दील किया वियो जो उन गैर कानूनी तरीक़े से हथियार ऐं गाॾियूं ख़रीदो फरोख्त करण के हवाले से इनकार करे छॾियो हो नओं जो IG मुक़रर किया वियो आहे उन जो नोटिफिकेशन जारी थियो इन हवाले से तव्हां छा चवंदा ॾिसो जेको फॉर्मर IG हुयो उन ते असांजो असेंबलीअ में भी मूव थियल आहे एडजर्नमेंट मोशन मूव थियल आहे त उन मैटर के डिस्कस कयो वञे पर असेंबलीअ जो सेशन जमहूरियत आहे को उन जो सॾे ऐं उनखे हलाइनि ऑफिस में कैबिनेट डिसीशन्स वठी थी सघे पर उहो नथो थिए एट द सेम टाइम जेको IG साहब रखियो वियो आहे अगरि तव्हां थोरो फॉलो कयो बैकग्राउंड ॾिसो त कुझु ॾींहं पहिरियों स्टेटमेंट हली त सिंध में अमनो अमान ॾाढो बहितर थी वियो आहे सभु शयुनि ते कंट्रोल थी वियो आहे टारगेट किलिंग भी ख़तम थी वई आहे किडनैपिंग भी ख़तम थी वई आहे ऑनरेबल चीफ मिनिस्टर साहब इहो कयो ॿिए ॾींहुं तव्हांजी मौलाना हिकिड़ो एलेशियत जो अब्बास साहब जो कुमैली साहब जो पुटु मर्डर थियो उन खां ठीकु 2 ॾींहं पोइ तव्हांजो हिकिड़ो हिन मदरसे जो हिकिड़ो ॿिए सेक्ट जो माण्हू उहो मर्डर थियो उन खां पोइ तव्हांजो डॉकयार्ड वारो हमिलो थियो ऐं उनजे चौथे ॾींहुं IG साहब खे कंफर्म करे वियो स्टेटमेंट ॾेई त सभु हालात सही आहे त वरी फिरी उते ई थो अचिजे त इहो जमहूरी तरीक़ो न आहे जमहूरियत में तव्हां कूड़ ॻाल्हाए हिकिड़ी ॻाल्हि मुंसलिद करे अवाम ते त हीअं थी वियो आहे बसि जीअं असां चऊं था उहो सही आहे उनखे एक्सेप्ट कयो वञे उहो चई ऐं कयो वियो हाणे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूद तव्हांजी हिन वक़्तु पुलिस में टारगेट किलिंग सिंध में पुलिस वारनि जी पीक ते आहे रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे रोज़ पुलिस वारा वीचारा शहीद था थियनि या ज़ख़्मी था थियनि उनजो को हल नथो कढियो वञे ऐं लॉ एंड ऑर्डर तव्हांजो तबाह लॻो पियो आहे किडनैपिंग तव्हांजी पीक ते आहे जेको माण्हू अगवा थो थिए शिकारपुर मां रिकवर थो थिए असांजे ज़िले मां रिकवर थो थिए केरु थो करे सभिनी खे ख़बर आहे SPs इन्वॉल्व आहिनि सपोर्ट था करनि फुल पीपल्स पार्टीअ जा माण्हू आहिनि गवर्नमेंट जा माण्हू आहिनि जेके इन में डायरेक्टली इन्वॉल्व पीपल्स पार्टी इन ॻाल्हि खां डिनाय कंदी रही आहे त पुलिस में सियासी मुदाख़लत हाणे ख़तम थी चुकी आहे अरे मूंखे त अजीब थो फील थिए इहो तव्हांजो सुवाल बि त लॻे थो तव्हां शायदि सिंध में नज़र रहो असां त ॻोठनि में उथूं वियूं था हाणे 10,000 माण्हू जेके पुलिस में भर्ती कया विया आहिनि माण्हुनि जे मुताबिक़ इन्हनि खां 5 खां 7 लख रेट हलियो आहे माण्हुनि इहे नौकरियूं पैसा ॾेई वरिता आहिनि असां वटि 6 7 केस हिकिड़े माण्हूअ ते दाख़िल आहिनि उहे पुलिस में कॉन्स्टेबल्स भर्ती थी विया आहिनि को SHO को SP सियासी हुनजे बिना पोस्टिंग नथो वठी सघे त इहे त हिकिड़ियूं तव्हां मॉडर्न सोसाइटीअ जूं फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज़ जूं ॻाल्हियूं था कयो पर हे त भले डिनाय कंदा रहनि पर दिस इज़ अ फैक्ट इहा लिकियल ॻाल्हि न आहे सभिनी खे ख़बर आहे इहे फैक्ट कीअं ख़तम थी सघंदा हिकिड़े पासे असां जमहूरियत जी ॻाल्हि कयूं था आवाम खे हक़ ॾियण जी ॻाल्हि कयूं था ऐं ॿिए पासे जे करे इक़्तिदार में रहंदड़ पार्टियूं जेके तव्हां ॻाल्हियूं कयो था इन तरह जा इशूज़ असां वटि साम्हूं अचनि था तव्हां सम्झो था त इहा अवामी ख़िदमत वारी सियासत थी सघंदी ऐं असां हिकिड़ो मुकमल जमहूरी रियासत बणिजी सघंदासीं कॾहिं बि न बणिजी सघंदासीं अगरि ईअं हलंदा रहियासीं तव्हांजो सूबो सभिनी खां पोइ ते रहिजी वियो आहे फिल्डैट जी रिपोर्ट 2 हफ़्तनि पहिरियों शाया थी आहे तव्हांजे साम्हूं आहे
सिंध खे चौथे नंबर ते रखियो वियो आहे। इवन बलूचिस्तान असां खां अॻिते आहे एडमिनिस्ट्रेशन गवर्नेंस जे हवाले सां। असां सिर्फ़ु टॉप था कयूं करप्शन ऐं इनएफिशिएंसीअ में, उहे ॿई शयूं आहिनि। ईअं ई सिलसिलो हलंदो रहियो, अॻिलनि 5-10 सालनि में असां सूबो असांजो इकोनॉमिकली कोलैप्स करे वेंदो। अच्छा, हिन वक़्तु मुल्क कुदरती आफ़तनि जे वर चढ़ियल आहे। इहे इम्कान ॾेखारिया पिया वञनि त पाणी जो वॾो वहिकिरो सैलाब जी सूरत में सिंध में बि दाख़िल थींदो, पर वॾे वज़ीर जी स्टेटमेंट आई आहे त बंदनि जी सूरत हाल जे हवाले सां मुतमइन आहिनि। तव्हां सम्झो था एतिरो सारो अवामी पैसो ख़र्च थिए थो, करोड़नि जा फंड रिलीज़ थियनि था, उनखां पोइ सूरत हाल इहा आहे जो अवाम खे रहमो करम ते छॾियो थो वञे। इहे फैक्ट्स आहिनि बिल्कुलु। मां जीअं पहिरियों बि चयुमि त फंडिंग इलाही घणी थी थिए। हिन साल जी फंडिंग बजट बि 12 अरब रुपया रखी वई आहे इरिगेशन डिपार्टमेंट जी, पर ऑन ग्राउंड को कमु नज़र नथो अचे। ऑन पेपर्स इहे पैसा बि वञनि था, रिलीज़ बि थियनि था, ऐं पर उते पुॼण खां अॻु में ई रस्ते में ग़ाइब था थी वञनि। पेपर्स ते कमु पूरो थो कयो वञे त पेपर्स ते हे कमु पूरो थी वियो, पर ऑन ग्राउंड हिन में का रियलिटी कान्हे। अच्छा, तव्हां वफ़ाक़ी हुकूमत जो बि हिसो आहे, तव्हां सम्झो था त मौजूदा वफ़ाक़ी सरकार जी कारकर्दगी जेका आहे उन मां तव्हां मुतमइन आहियो, उनखे बहितर चई सघे? हिन वक़्तु असां मुतमइन न आहियूं। जहिड़े तरीक़े सां गवर्नमेंट जो एटीट्यूड आहे, ख़ासि करे ॿियनि सूबनि जे हवाले सां, मर्कज़ में कुझु क़दुरु बहितर आहे, कयो थो वञे, पर जेको ॿियनि सूबनि जे हवाले सां आहे ईअं थो एक्ट कयो वञे त एतिरी सूबाई मुख़्तारी थी वई आहे ॼण सूबो को अलॻि मुल्क आहे। एंड ऑफ द डे उहो फेडरल गवर्नमेंट जो हिसो आहे। असां एज़ ए स्टेट, एज़ ए नेशन हिकु फेडरल गवर्नमेंट जे अंदरि फंक्शन था कयूं, त उन में मां बिल्कुलु तव्हां सां इहो नथो चई सघां त असां मुतमइन आहियूं फेडरल गवर्नमेंट जी एफिशिएंसीअ सां। पर हिकिड़ी लाइन आहे फेडरल गवर्नमेंट वटि जेका असां सम्झूं था त अॻिले साल ॿिनि में इन्हनि जी परफॉर्मेंस कुझु बहितर थी उभरी ईंदी। कराची में जेको दहशतगर्दनि ख़िलाफ़ टारगेटेड ऑपरेशन शुरू कयो वियो, जंहिंमां पिणु जेको आहे वज़ीर आज़म साहिबु मुतमइन न हुयो, 3 दफ़ा वज़ीर आज़म आर्मी चीफ समेत दौरो बि करे चुको आहे। तव्हां सम्झो था त जेकॾहिं इन्हनि मामलनि में मुदाख़लत थी सघे थी त तव्हां जेके इशूज़ आहिनि, तव्हां छा वफ़ाक़ी सरकार सां इन हवाले सां ॻाल्हि ॿोल न कई आहे? असां बिल्कुलु ॻाल्हायोसीं, पर मां जीअं चयुमि त वफ़ाक़ी सरकार सूबनि में इंटरफेयर करण लाइ सफ़ा तयारु न आहे। त उन पॉलिसीअ जे तहत असांजी ॻाल्हि त ॿुधी वई त हे जीअं पुलिस जी 10,000 माण्हुनि जी भर्ती थी आहे, हिकु पासे ॾांहुं चऊं था पुलिस वारा शहीद था थियनि, फौत था थियनि, इनएफिशिएंसी आहे, वर्स्ट पुलिस सिंध पुलिस थी सम्झी वञे सॼे मुल्क में, उन जे बावजूदि 10,000 माण्हू ईअं भर्ती कया विया। इन में असां सजेस्ट कयोसीं त आर्मी रिक्रूटमेंट सेंटर्स जी सर्विसिस तव्हां कयो, मेरिट बि बरक़रार रहंदी, सिंध जे माण्हूअ खे ई जॉब मिलंदी, पर हिकिड़ो उनखे सेटिस्फैक्शन हूंदी त मां मेरिट जे थ्रू आयो आहियां। ईअं न हूंदो त के चोर क्रिमिनल्स ॾुहारी माण्हू अची पुलिस में भर्ती थी वेंदा। ऐं जेका ऑपरेशन तव्हां ॻाल्हि कई इन खां पहिरियों सिंध में हलंदड़ ऑपरेशन जी, पहिरीं ॻाल्हि त सॼे सिंध में इहो ऑपरेशन नथो हले। ऑपरेशन घणो थो हले कराची में। कराचीअ जो ऑपरेशन जो फेलियर जो वजह बि असांजे पुलिस जी इनएफिशिएंसी आहे। हाणे हिन वक़्तु तव्हां रेंजर्स खे यूटिलाइज़ कयो था, रेंजर्स पुलिस ते थोरी थी ट्रस्ट करे। रेंजर्स पंहिंजो सेपरेट वञी सॼो सेटअप ठाहे ऐं तॾहिं कुझु ॻाल्हियूं शुरू कयूं आहिनि। अगरि असां पुलिस जो ऑफिसर पुलिस ते छॾे ॾियूं, सिंध पुलिस ते, त असां त शायदि सिंध पुलिस ई फुरे वञे माण्हुनि खे, सवाइ चंद ऑफिसर्स जे, सुठा ऑफिसर्स 2-3 जेके SP लेवल जा कराचीअ में रखिया विया आहिनि। ऐं ॿियो त कराचीअ में जेका पुलिस आहे तव्हांजी सॼी क्रिमिनल एलिमेंट सां मिलियल आहे। उहे माण्हू ई अहिड़ा भर्ती थिया आहिनि पहिरियों बि, हे जेके 10,000 थिया आहिनि इन्हनि मां छा एक्सपेक्ट कंदो? इहे क्रिमिनल्स सां वेझो इन्हनि जी वधीक लॉयल्टी हूंदी नेशन सां घटि। त अहिड़े क़िस्म जी कार्रवाई आहे प्रेज़ेंट गवर्नमेंट जी, जंहिंजे करे असां इहो फेलियर थियूं था हर वक़्तु। अच्छा, सिंध में ॾिठो वञे त सॼे सिंध में दहशतगर्दी लॻी पई आहे। कराची में जिते टारगेट किलिंग लॻी पई आहे, त उते वरी सिंध जे ॿियनि शहरनि में अगवा जूं वारदातूं थियनि थियूं, धाड़ेलनि जो राज लॻो पियो आहे। तव्हां सम्झो था त जीअं कराची में हिकिड़ो टारगेटेड ऑपरेशन शुरू कयो वियो आहे, भले उहो ओड़ा नतीजा न ॾेई सघियो आहे, सॼी सिंध में धाड़ेलनि ख़िलाफ़ पिणु ऑपरेशन शुरू करण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु थियणु घुरिजे ऑपरेशन, बिकॉज़ पुलिस जेका आहे, मां जीअं पहिरियों चयुमि, असांजा जेके हुकुमरान सिंध में वेठा आहिनि उहे इन शइ ते कॉम्प्रोमाइज़ था करनि, छो जो करे पुलिस उन्हनि जूं सियासी कार्रवाई पूरी थी करे। हुननि जा जेके सियासी डिमांड्स आहिनि उहे पुलिस SPs, पुलिस वारा DSPs, SHOs उहे सभु शयूं पूरियूं था करनि। बाबा फलाणो ॿधो, फलाणो छॾियो, पोइ जेको एक्चुअल क्राइम आहे उहो पुलिस कंट्रोल नथी करे, उहो पोइ बर्दाश्त था करनि हुकुमरान त ठीकु आहे असांजो कमु त कयूं, क्राइम खे मुंहुं ॾींदासीं, कहिड़ो असां फुरिजी विया आहियूं पाण। त अहिड़े क़िस्म जो एटीट्यूड आहे गवर्नमेंट जो हिन वक़्तु लॉ एंड ऑर्डर संभालण जे हवाले सां। तव्हां सम्झो था त जेकॾहिं शुरू वारा 4 महीना, जॾहिं सेप्टेंबर में गुज़िरियल साल ऑपरेशन शुरू कयो वियो, शुरू वारा 4 महीना कुझु बहितर सूरत हाल नज़र आई। उनखां पोइ मुख़ालिफ़ धुर हिन ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते आवाज़ पिणु उथारींदी रही आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सिंध काबीना जे मेंबरनि जी गॾिजाणी में पिणु उन्हनि खे पंहिंजी कारकर्दगी ठीकु करण जी हिदायत कई हुई। त तव्हांखे लॻे थो त हिन वक़्तु जेका सियासी सूरत हाल आहे धरणनि ऐं एहतजाजनि वारी,
कारकर्दगी जे हवाले सां छा सिंध में अहिड़ी सूरत हाल थी सघे थी या ईंदड़ मुस्तक़बिल में तव्हांखे नज़र अचे थी? त माण्हू रोडनि ते निकिरी अचनि ऐं धरना हणनि। ॾिसो माण्हू त हाणे बि तयारु आहिनि, निकिरनि था, पर माण्हुनि सां जहिड़े क़िस्म जी हिते ज़्यादती थी कई वञे उहो जमहूरी तरीक़ेकार न आहे। माण्हुनि खे वाटर गन सां मार कुट करे उन्हनि जी फैमिलीज़ सां जेका हालत थी कई वञे पोयनि ॻोठनि में, उन्हनि ते केस कूड़ा दाख़िल था कया वञनि। माण्हुनि खे इन हद ताणी थियो आहे, माण्हू पकिड़े पकिड़े असांजे ज़िलनि में उन्हनि खे ॼंघनि में गोलियूं हणी उनजो केस बि न वरितो वियो। कोर्ट जे थ्रू जॾहिं केसिस दाख़िल कराया विया आहिनि उहे माण्हुनि ते, त उनखे पुलिस उहो बी क्लास करे केस कढी छॾिया आहिनि त पाण में हिकिड़ो जहिड़ो थी पियो, हिक ॿिए खे गोलियूं लॻी वियूं आहिनि। अहिड़े क़िस्म जो तरीक़ेकार आहे। इहो त वर्स्ट मुंहिंजे ख़्याल में कि मार्शल लॉ दौर में बि अहिड़ो कॾहिं बि न थियो आहे। त हे माण्हू निकिरण लाइ तयारु आहिनि, माण्हू तव्हांजा ज़रूरु रोडनि ते निकिरंदा, ज़रूरु हिते इहो हालात थींदा, पर हिन वक़्तु माण्हू ॾाढा ड्रिगल आहिनि हुकुमराननि खां। साईं असांजो ऑनरेबल चीफ मिनिस्टर साहिबु ॾिसण में भले केॾो थधो लॻे हो लॻे, पर विंडिक्टिव माण्हुनि सां ज़्यादतियूं तव्हां ॾिसो न। हिन वक़्तु नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं कयूं, अपोज़िशन मेंबर्स जा पोयनि 3 सालनि खां फंडिंग बंदि आहे। कहिड़े मार्शल लॉ जे दौर में फंडिंग कॾहिं बंदि थी आहे के मेंबर्स जी? प्रायोरिटी प्रोग्राम। असांजा माण्हू छा जिन असांखे वोट ॾिनो उहे सिंध जा माण्हू न आहिनि? उन्हनि जो राइट न आहे त उन्हनि जे इलाइक़नि में का तरक़ीअ जा कम थियनि या उहे थियनि? फुल पाबंदी आहे, बैन आहे। इन हद ताणी बैन आहे। अगरि पीपल्स पार्टीअ जो कारकुन वेठो आहे त उहा घिटी मोड़े उनजे घर ताणी पुॼाई थी वञे, ॿिए सॼे ॻोठ खे निगलेक्ट थो कयो वञे, तव्हां वोट न ॾिनो। अड़े बाबा, सिंध जा माण्हू आहिनि, उन्हनि जो बि ओतिरो ई राइट आहे। त अहिड़े तरीक़े सां हिन वक़्तु सिंध गवर्नमेंट हली रही आहे। त इहे माण्हू ज़रूरु निकिरंदव ऐं अहिड़े तरीक़े सां निकिरंदा जो पोइ गवर्नमेंट बि न रोके सघंदी हिननि खे। अच्छा, हिकिड़े ॿिए अवामी मसइले तरफ़ ॻाल्हि कंदासीं। सुप्रीम कोर्ट हुकुम ॾिनो त 15 नवंबर ताईं बल्दियाती चूंडूं कराई वञनि। तव्हां सम्झो था त हिन वक़्तु ताईं पंजाब ऐं सिंध में न हिन ते कानून साज़ी कई वई आहे। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त जेसिताईं हिन ते कानून साज़ी न थींदी तेसिताईं असां हिन में कुझु नथा करे सघूं। कानून साज़ी थियण खां पोइ बि तकबंदियुनि में अञा वधीक 6 महीना लॻी वेंदा। त इन मसइले जे हवाले सां तव्हां हुकूमत जो केतिरो? हुकूमत जो सफ़ा इंट्रस्ट न आहे लोकल गवर्नमेंट इलेक्शन्स कराइण में। ॿियो त हिन वक़्तु जहिड़े क़िस्म जी इलेक्शन कमीशन आहे या जहिड़े क़िस्म सां इलेक्शन्स थियनि था, असां पाण इन सां सेटिस्फाइड न आहियूं। अॻु में इलेक्टोरल रिफॉर्म्स आणिया वञनि, इलेक्शन स्ट्रक्चर सही कयो वञे, उन खां पोइ इलेक्शन कराई वञे। पर जेको नथी कराए हुकूमत जी इहा वजह आहे जो हिन वक़्तु लोकल गवर्नमेंट इदारो पीक ते आहे करप्शन जे हिसाब सां। पोयां 5 साल सिंध हुकूमत जा ॾिसो, तव्हांजो 30 to 40% ईयरली बजट लोकल गवर्नमेंट जे थ्रू वञे पियो। को हिकिड़ो कमु आगे सॼी सिंध में को ॾेखारे त हे मेगा प्रोजेक्ट, हे मेगा स्कीम ॾिनी वई सिंध में? काई न ॾिनी वई आहे। त लोकल गवर्नमेंट इलेक्शन राइट आहे, कॉन्स्टिट्यूशनली राइट आहे। ॿियूं शयूं नज़र अचनि थियूं त अनकॉन्स्टिट्यूशनल आहिनि। इहो असांखे 6 सालनि खां नथो नज़र अचे त हे केॾो वॾो अनकॉन्स्टिट्यूशनल स्टेप आहे जेको असां लोकल गवर्नमेंट इलेक्शन्स नथा करायूं। त इलेक्शन्स जी रिक्वायरमेंट आहे, असां गवर्नमेंट खे बिल्कुलु ॿुधायो आहे। कानून साज़ी बि हिन ते थी। 2013 लोकल गवर्नमेंट एक्ट पास कयो वियो, उनखे असां सपोर्ट कयोसीं, पर उहो अमल में नथो आणो वञे। सिंध हुकूमत नथी चाहे त उहो अमल में अचे, छो जो करे उन्हनि जी करप्शन वारो एलिमेंट ख़तमु थो थी वञे ऐं उहो ख़तमु नथा करणु चाहिनि। त लिहाज़ा उन ते एक्ट नथो थिए कॾहिं बि। अच्छा, कानून साज़ी जे हवाले सां हिन वक़्तु सिंध हुकूमत तव्हांजी पार्टी सां राब्तो कयो आहे? छा जी लोकल गवर्नमेंट जी कानून साज़ी? न, हिन वक़्तु न कयो अथऊं, पर पहिरियों जेको थी उन में सभिनी खां पॉइंट्स वरिता विया। उन में को हिकु पॉइंट असांजो उन में शामिल बि कयो वियो। जेको असांजो मेन पॉइंट हुयो उन एक्ट में त जेका डीलिमिटेशन आहे, हदबंदी आहे कॉन्स्टिट्यूंसीज़ जी, उहा इलेक्शन कमीशन करे, गवर्नमेंट न करे। ॾिसो कहिड़े क़िस्म जी उहा जमहूरियत हूंदी जिते जेका पार्टी पाण प्रोविंशियल हुकूमत में आहे उहा ई हदबंदियूं कंदी लोकल गवर्नमेंट इलेक्शन्स लाइ। इहा त हिकिड़ी सरासर नाइंसाफ़ी आहे। उन में असांजो पॉइंट हुयो त इहो जेको आहे इलेक्शन कमीशन कराए ऐं आज़ादु इलेक्शन कमीशन, अहिड़े क़िस्म जी इलेक्शन कमीशन न। त उन इलेक्शन कमीशन लाइ उन पॉइंट खे हिते त रिजेक्ट कयो वियो, पर मुंहिंजे ख़्याल में पंजाब में को माण्हू विया कोर्ट में, लाहौर हाई कोर्ट अहिड़ो डिसीशन ॾिनो आहे त उहो पॉइंट अची वियो आहे वाकई त इहो ॾिनो वञे इलेक्शन कमीशन खे। तव्हां सम्झो था जेकॾहिं असां वटि लोकल बल्दियाती चूंडूं जेके थियल हुजनि हा त हिन वक़्तु जेका बरसातनि जी या सैलाब वारी सूरत हाल आहे त उनखे हेठीं सतह ताईं बहितर नमूने हैंडल करे सघिजे हा? लख दर्जो बहितर थिए हा। तव्हांजी जेका फंडिंग वञे थी हिन वक़्तु टाउन ऑफिसिस में, उहा सॼी फंडिंग करप्शन में निकिरी थी वञे। उनजो 10-20% अगरि को सुठो उम्मीदवार किथे हणाईंदो हुजे त लॻंदी हुजे, बाक़ी उहा मेजॉरिटी उनजी सॼी करप्शन में थी वञे। मुंहिंजी पंहिंजी बीइंग MPA जेको मुंहिंजो टाउन आहे
जिते मुंहिंजी टाउन पहिरियों TMA हुई, हाणे टाउन ऑफिस आहे, उते 2.5 करोड़ 2 करोड़ मिलंदा आहिनि मंथली। उहो हिन महिल ताणी उन मां 1 रुपए जो बि उते कमु न थियो आहे। उहो सॼो अमाउंट पहिरें ॾींहं में, ईअं बि न त को तरीक़े सां कंहिं स्टेप वाइज़ न, विदिन द फर्स्ट वीक उहो कढियो थो वञे, चूंडियल नुमाइंदनि में, ॿियनि नुमाइंदनि में डिस्ट्रीब्यूट थो थी वञे, उन सां वोट था ख़रीद कया वञनि, उन सां हर माण्हू जंहिंखो भाव आहे उनखे उहे पैसा ॾिना था वञनि ऐं ओॾांहुं यूज़ थो थिए। पर कंहिं डेवलपमेंट लाइ इन हद ताणी जो पोयनि 6 सालनि में असांजे तालुकनि में सफ़ाई बि न थी आहे, ईदनि ते सफ़ाई न थी आहे। इन जे बरक्स जीअं तव्हां ॻाल्हि कई चूंडियल नुमाइंदनि जी, जॾहिं पोएं टेन्योर में 2001 to 2009 ताणी हुई लोकल गवर्नमेंट सिस्टम हुयो, उन में सफ़ाइयूं थींदियूं हुयूं, ईदगाहूं मेंटेन थींदियूं हुयूं, कब्रिस्तान मेंटेन थींदा हुया, माण्हुनि खे फैसिलिटीज़ ॾिनियूं वयूं। हुई करप्शन, मां ईअं नथो चवां त करप्शन हुई, पर ईअं न हुई जीअं अॼु आहे। 70-80% जेको पैसो उहो अवाम ते लॻे पियो, छो हिकिड़ो चूंडियल नुमाइंदो वेठो हुयो, अवाम उहो अवाम खे आंसरेबल हुयो, ॿिए ॾींहं जो 100 माण्हू अची बीहरनि त ही हैज़ टू रिप्लाई। पर अॼु ख़बर ई नथी पए त टाउन ऑफिसर केरु आहे। बाय द टाइम हिकिड़े खे पकड़िजे थो, कराचीअ में वेही ऑपरेट थो करे, शिकारपुर जो टाउन ऑफिसर वियो ई न आहे कॾहिं शिकारपुर, हितां ई चेक्स ते साइन करे छॾंदो आहे, हितां ई पेपर्स फिल करे छॾंदो आहे। अहिड़ो तरीक़ेकार थो हले हिन वक़्तु। शेर साहब, आम चूंडियूं जेके गुज़िरियल आम चूंडियूं हुयूं, तव्हांजी पार्टी समेत मुख़्तलिफ़ पार्टियुनि खे शिकायत हुई त उन में धांधलियूं थियूं आहिनि, जंहिंजो नतीजो अॼु तव्हां इस्लामाबाद में धरणनि ऐं एहतजाजनि जी सूरत में ॾिसो पिया। तव्हां सम्झो था त ईंदड़ जेके इलेक्शन हूंदा उनखे साफ़ शफ़ाफ़ या न्यूट्रल बनाइण जे हवाले सां कहिड़ा उपाउ वठण जी ज़रूरत आहे ऐं इन लाइ तव्हांजी पार्टी कहिड़ो रोल अदा कंदी? असांजी पार्टी इहो रोल अदा कंदी जो हिन वक़्तु फेडरल लेवल ते इलेक्टोरल रिफॉर्म्स कमिटीज़ ठाहियूं आहिनि, जिन में असांजे पार्टीअ जी रिप्रेज़ेंटेशन आहे। असांजी पार्टीअ उन में पॉइंट्स ॾिना आहिनि, सेनेट जी हुई हिकिड़ी हुई नेशनल असेंबलीअ जी हिकिड़ी जॉइंट आहे, उन्हनि सभिनी जो हिसो आहियूं असां पंहिंजा पॉइंट्स ॾिना आहिनि। असांजा मेनली पॉइंट्स इन हवाले सां आहिनि त जेको पोएं दफ़े जीअं सिंध में तव्हां ॾिठो हुयो त कई शयूं आहिनि, जीअं इलेक्शन कमीशन जे मेंबर जी चूंड आहे, चेयरमैन इलेक्शन कमीशन जी चूंड आहे, केयर टेकर सेटअप जी चूंड आहे, इहे सभु रखियूं वयूं आहिनि लीडर ऑफ अपोज़िशन ऐं लीडर ऑफ हाउस जी मुशावरत सां, मरकज़ में बि सूबनि में बि। हाणे उन में प्रॉब्लम छा आयो, जेको सिंध ॾिठो त अगरि 2 मेजर पार्टीज़ पाण में ठही वञनि, असांजी जेका हुकूमती पार्टी उहा बिल्कुलु इलेक्शन खां थोरो अर्सो पहिरियों आख़िरी सेशन में नाराज़ थी अची अपोज़िशन में वेही रही, गॾिजी उन्हनि उहो कयो पीपल्स पार्टी ऐं असांजी मुतहिदा क़ौमी मूवमेंट, गॾिजी उन्हनि केयर टेकर सेटअप आंदो, गॾिजी उन्हनि इलेक्शन कमीशन जा मेंबर ठाहिया ऐं वरी उहे अलॻि थी वेही रहिया, त उनखे बाईपास करे विया। त असांजो इन में हुयो त हर पार्टीअ जी जंहिंजी असेंबलीअ में नुमाइंदगी आहे, उन्हनि सभिनी जी मशावरत न पर कॉन्सेंट सां इहे शयूं कयूं वञनि। हदबंदियुनि जे हवाले सां हदबंदियूं करण खां अॻु में सेंसस कराया वञनि, 10 सालनि खां पोइ सेंसस थींदा आहिनि। असां वटि मुंहिंजे ख़्याल में 99 में आख़िरी सेंसस थिया आहिनि, उन खां पोइ न थिया आहिनि। सेंसस थियनि, हदबंदियूं न्यूट्रल इदारा करनि, जेके तव्हांजा ऑफिसर्स इलेक्शन कराइनि था उन्हनि खे इंटर डिस्ट्रिक्ट या इंटर तालको पाण में इंटरचेंज कयो वञे, जेको करे थो सघिजे। जेके ऑफिसर्स उते मौजूदु आहिनि, यानी कि मोस्टली टीचिंग स्टाफ हूंदो आहे, एजुकेशन डिपार्टमेंट जो हूंदो आहे, जेके कंडक्ट कराईंदा आहिनि इलेक्शन्स, उन्हनि जी ट्रेनिंग बहितर नमूने में कई वञे ऐं उन्हनि माण्हुनि खे 3 महीना अॻु में जेको इलेक्शन कराईंदड़ इदारो आहे, इफ इट्स जुडिशरी त जुडिशरीअ जे अंडर 3 महीना अॻु में ॾिनो वञे त उन्हनि जी ACR, उन्हनि जी एफिशिएंसी रिपोर्ट भी उहे ई माण्हू करनि जेके उनजी इलेक्शन, ऐं इलेक्शन जे कंडक्ट जी भी रिपोर्ट ऑफिसर्स जी वञणु घुरिजे त हिन ऑफिसर सुठो परफॉर्म कयो, हिन नेगेटिवली परफॉर्म कयो। त अहिड़े क़िस्म जा असां पॉइंट्स ॾिना आहिनि जंहिंमें न्यूट्रलिटी मेंटेन रहे मेनली। इहे असांजा हुन में सजेशन्स अथनि ऐं उमेद आहे ॾिसो जहिड़े लेवल ते हिन वक़्तु इलेक्टोरल रिफॉर्म्स जे मसइले खे खयों वियो आहे त मां सम्झां थो मे बी सभिनी ते न पर मेजॉरिटी ऑफ पॉइंट्स ते अमल थींदो। वॾी महिरबानी अवां जी, मां प्रोग्राम लाइ टाइम ॾिनो। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तमु थो थिए। शहरयार ख़ान महर साहब सां सिंध जी सियासत जे हवाले सां ॻाल्हि ॿोल थी। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजी मेज़बान सभिनी मेंबरनि खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिगुरु।